शेखवाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक वजीर तालीम सरदार शाह के करप्शन ऐं उस्तादनि ख़िलाफ़ बद अख़लाक़ी वारी ज़बान इस्तेमाल करण ख़िलाफ़ पीटीआई पारां एहतजाजी रैली कढी वई। रैली की अॻुवाणी साबिक़ मरकज़ी सदर इंतज़ार शलगरी, ज़िले सदर अब्दुल जब्बार कोसो, सिटी सदर अब्दुल नबी सुमरो की अॻुवाणी में मेन प्राइमरी स्कूल खां कढी वई, जंहिंमें ज़िले जेकमाबाद के उस्तादनि ज़फ़ूर अहमद वगड़, जावेद अहमद तरपाली, महबूब अली नुनारी, शहजाद अहमद भट्टी, नईमुल्लाह सुमरो, मसूद अहमद ओढाणो, हाजी अनवर सुमरो, मजीद अब्बासी, मुज़फ़र अबड़ो समेत सभी उस्तादनि शिरकत कई। रैली में शिरकत कंदा उस्तादनि हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहर के मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां मार्च कंदे प्रेस क्लब खां पहुची धरणो हयो, जंहिं सबब रोड के ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मुज़ाहिरीन पारां वज़ीर तालीम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हुन मौक़े ते मथे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त किताब ऐं फर्नीचर जी मद में 4 अरब रुपयनि खां वधीक करप्शन करे सरदार शाह उस्तादनि जी अहलियत ऐं कारकर्दगी ते अखर खणी पाण खे लिकाइण चाहे थो, मगर सिंध जो उस्ताद शऊर रखंदड़ आहे। सिंध जे सिविल सोसाइटी सरदार शाह जी चालाकियुनि खे चङी तरह सुञाणे थी। सर्विस स्ट्रक्चर, नेशनल अपॉइंटमेंट, फर्नीचर, किताबनि जी खोट, प्लेसमेंट जे नाले ते बेमक़सद ऐं हथ टोकी बदिलियुनि जे वापसी ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी। पीटीआई ज़िले जेकमाबाद मरकज़ जे हर सॾ खे लबैक कंदी, हर महाज़ ते जिदोजहद लाइ तयार आहियूं।